टंगवाणी भरिसां चुलियाणी बिरादरी हथियारबंद नथा मारिजी वियल नौजवान जो लाश रखी धरणो हणी इंडस हाईवे खे बंद करे छडियो आहे। शबीराबाद पुलिस थाणे जे हद ॻोठ नज़र चोलियाणी में चौपायो माल ज़बरदस्ती करण तां क़तल कयल नौजवान अख्तियार चोलियाणी जे वारसनि ऐं औरतुनि मसमात हबीबा ख़ातून, ज़ादी ख़ातून, ख़ादिम हुसैन चोलियाणी पाक किताब सां गॾु मक्सी स्टाप वटि ठुल कंदकोट इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाज करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छडियो आहे। धरणे सबबि रोड बंद हुजण सबबि बलूचिस्तान जे कोयटा ऐं ठुल जे कबाबाद ईंदड़ वींदड़ सवें गाॾियूं कतारुनि में बीहजी वयूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान थी विया आहिनि जॾहिं त धरणे में मसमात हबीबा ख़ातून बेहोश थी पई। मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त ॾोहारियुनि ॾींहुं ॾिठे जो हमिलो करे मेहूं काहे चौपायो माल खे बचाईंदे गोलियूं हणी नौजवान खे क़तल कयो। पुलिस मौक़े ते पहुचण बावजूदि ज़ख़्मियुनि खे लेटर ऐं कार्रवाई न कई, जंहिं सबबि ज़ख़्मी तड़पी तड़पी फ़ौत थियो। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, न त सख़्त एहतजाज कयो वेंदो।